अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कंदकोट में एसडीओ सेप्को वाबडा अब्दुल फ़हीम बलोच जे अॻवानीअ में सेप्को अमलो साण करे शहर अंदर कार्रवाई कंदे डायरेक्ट डबल सप्लाई बिजली हलाईंदड़ 3 होटलनि मथां कार्रवाई करे मथनि 1 लाख रुपया जुर्मानो विधो वियो। उन मौके ते एसडीओ सेप्को वाबडा अब्दुल फ़हीम बलोच सर्वेच न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 3 होटलनि ते डायरेक्ट डबल सप्लाई बिजली हली रही हुई, जॾहिं त स्त्री जे दुकान में भी डायरेक्ट बिजली हली रही हुई, जिन मथां असां अॼु अमलो साण करे कार्रवाई कई आहे। हुन वधीक चयो त बिजली बिल बकाया ऐं बिजली चोरी कंदड़नि खिलाफ़ ऑपरेशन करे रहिया आहियूं, कंहिंसां बि रिआयत कान कबी। हुन चयो त बिजली चोरनि खिलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी।